नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त हैदराबाद में खबर ॾींदा हलो त लतीफ़ाबाद यूनिट नंबर 12 में मुबैना तौर 8 वरनि जी नीगर अयान अली सां बदफ़ेली वारे मामले ते DIG ऐं SSP तर्जुमान आमो साम्हूं थी विया। राति देर सां DIG पीर मोहम्मद शाह जे तर्जुमान मुनवर ड्यूड पधराई जारी कंदे ॼाणायो त DIG मामले जो नोटिस वठी SSP खां रिपोर्ट तलब कई है, जॾहिं त SSP साजिद आमिर संतोषई जे तर्जुमान मोहम्मद अवैस पधराई जारी कंदे वाक़े खे कूड़ो करार ॾेई छॾियो। SSP तर्जुमान चयो त नीगर अयान अली ऐं इल्ज़ाम हेठि आयल नीगर हसनैन जे वालिदैन में मामूली ॻाल्हि तां तकरार थियो, जंहिं बाद कुझु माण्हुनि अयान अली खे वर्गलाए अहिड़े क़िस्म जो बयान ॾियारियो। तर्जुमान मूजिबि SSP सोशल मीडिया ते वीडियो ॾिसण बाद A सेक्शन थाणे जे SHO इमरान रशीद खे मामले जी जांच जो हुकुम ॾिनो। SHO ॿिन्ही धुरनि खे थाणे ते तलब करे मामले जी जांच कई त मामलो कूड़ो निकितो। नीगर जी सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो कूड़ी आहे। DIG पारां बिना तस्दीक जे सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो ते नोटिस वठण ऐं तर्जुमान जी पधराई बाद SSP जो तर्जुमान बि सरगर्म थियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।